मीरपुर बठोरे में सियासी समाजी तंजीम इंसाफ इन तरफा वतन बदअमनी खिलाफ एहतजाज किया वियो। शाहिद समूह इम्तियाज सूमरे कादिर खास के लिए बेन चयो त डीएसपी मीरपुर बठोरो ऐं एसएचओ जी नाअहली सबब शहर ऐं भरपासे में चोरी ऐं फुरन जूं वारदातूं मामूल बणिजी वियूं आहिनि। हुननि चयो त एसएसपी सजावल वधंदड़ बदअमनी बावजूद ख़ामोश बणियल आहे, हिकु जवाबदार बि गिरफ़्तार नाहे थियो। अॻवाननि मुतालबो कयो त वधंदड़ बदअमनी जो नोटिस वठी पुलिस जे नाअहल अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अगड़ा वेझो बाहि मुतासिर खोड़ा बिरादरी वाहर जी अपील कई आहे। ॻोठ ज़वार नवाब खान खोड़े में अब्दुल हकीम खोड़े जे घर अंदरि मेणबत्तीअ मां बाहि लॻण सबबि अल तल सड़ी रख थी वियो। मुतासिरनि जो चवणो त बिजली न हुअण करे मेणबत्ती ॿारण सबबि घर अंदरि बाहि लॻी, जंहिं करे संदन अहम सामान सड़ी रख थी वियो आहे। मुतासिरनि चयो त संदन माली मदद करे बेचैनी ख़त्म कई वञे। कराची में गबोल बिरादरी पारां पीपी अॻवान नबील गबोल जी मीडिया ट्रायल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। गबोल वेलफेयर एसोसिएशन जे अॻवाननि लखमेर खान, अली नवाज़ ऐं ॿियनि चयो त नबील कबूल मुल्क जी अहम नाले वारी सियासी ऐं समाजी शख़्सियत आहे। हुननि चयो त नबील कबूल मथां हथ ठोकिया केस दाख़िल करे मीडिया ट्रायल कयो पियो वञे। अॻवाननि मुतालबो कयो त नबील कबूल मथां दाख़िल कूड़ा केस ख़त्म करे संदसि मीडिया ट्रायल बंदि कयो वञे। लाड़काने में अबड़ा बिरादरी पारां खानगी अस्पताल जी डॉक्टराणी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। गुलाम मुर्तज़ा अबड़ो, अब्दुल सत्तार, नूर मुस्तफ़ा अबड़े ऐं ॿियनि दाहींदे चयो त हुननि औरत कौसर खे वहिम लाइ वीआईपी रोड ते सिंध मेडिकल सेंटर में दाख़िल करायो, पर डॉक्टराणी ज़ैबुन्निसा तुनियो बिना ॿुधाइण जे ऑपरेशन कयो। हुननि चयो त ऑपरेशन दौरान ब्लड प्रेशर वधण सबबि संदन औरत जी हालत ख़राब थी वई, जंहिं करे डॉक्टराणी खेसि कराची मुंतक़िल करण जो मशवरो ॾिनो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त डॉक्टराणी ख़िलाफ़ कार्रवाई करे साणु इंसाफ़ कयो वञे। कढियारे में रांदीगरनि पारां खंबे गुम कयल फुटबॉल रांदीगर इमरान कलेरीअ जे बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो वियो। रांदीगरनि सजण सते, बासित सूमरे, बाबर कलेरी ऐं ॿियनि चयो त इमरान हिकु बहितरीन फुटबॉल रांदीगर आहे, जंहिंखे ज़बरदस्ती खंबे गुम करणु सम्झ खां ॿाहिरि आहे। हुननि चयो त खेसि कंहिं ॾोह मामले जे केस या जांच में खंबे वियो आहे त अदालत में पेश कयो वञे। अॻवाननि मुतालबो कयो त इमरान कलेरीअ खे आज़ादु करे वारसनि में पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। मलीर में ख़ासकेली बिरादरी पारां 4 ॼणनि खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। शबीर ख़ासकेली, जावेद अहमद ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त अवामी कॉलोनी पुलिस नौजवाननि दिलशाद, सदाम हुसैन, परवेज़ ऐं यासीन खे बेगुनाह गिरफ़्तार कयो आहे। हुननि चयो त पुलिस नौजवान खे कूड़े इल्ज़ाम में गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त नौजवाननि मथां दाख़िल कूड़ा केस ख़त्म करे संदन बेचैनी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk